ऐं जेके वेठा आहिनि सभु गॾु पिंडाल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं त ख़ासकेरी बिरादरी असांजी हिन यूनियन काउंसिल में अलाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन अधु यूनियन काउंसिल जहिड़ी उन्हनि जी आहे। अधु यूनियन काउंसिल में उन्हनि जा ॻोठ आहिनि ऐं अधु यूनियन काउंसिल जा मालिक बि आहिनि। ऐं अॻे बि बल्दियाती इलेक्शन में इंशाअल्लाह हुनखे मूं इहो ई चयो त बाबा तव्हां जेकॾहिं यूनियन काउंसिल जो चेयरमैन चाहियो त तव्हांखे असां ॾियण लाइ तयारु आहियूं पंहिंजो फंक्शनल लीग जे तरफ़ां। पर पोइ वरी कुझु दोस्त कुझु अॻिते पोइते हुआ, पर हींअर मूं ॾिठो आहे त टोटल ख़ासकेरी बिरादरी टोटल मूं अॼु ॾिठो आहे टोटल अज़हर आहे, इरशाद आहे, सामाणू ख़ान आहे, तालिब रज़ा वेठो आहे, मोहम्मद रहीम ख़ासकेरी वेठो आहे, कुझु साईं जी साईं जेको आयो आहे ॿेरानी साईं साहिबु थी सघे थो अब्दुरहमान साहिबु पहिरीं मुलाक़ात आहे शायदि, ऐं ॿिया बि जेके दोस्त आहिनि इहे सभु जेके दोस्त आहिनि अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी माना हिकिड़ो तव्हांजी सुठी कम्यूनिटी आहे, वॾी एतिरी कम्यूनिटी आहे, ख़ासि करी कम्यूनिटी तमामु बहितरु हिन यूनियन काउंसिल में। तव्हां पाण में ॿधी थी रहो, मुतहद थी रहो, इंशाअल्लाह ताला तव्हांखे को इहो डिॼारण वारा माण्हू जेके आहिनि न इहो सिर्फ़ु डिॼारे सघंदा, ॿियो कुझु कोन था करे सघनि। अॻे बि तव्हां सां असांजो साथ रहियो आहे, ॾुख असां पाड़े जा ज़मीदार आहियूं, हिकिड़े वाट में पंहिंजूं बनियूं आहिनि, गॾु रहिया आहियूं, हर ॾुखे वक़्तम सुखे वक़्तम पाण गॾु रहिया आहियूं। ऐं अॻ में सॾ में तव्हां मूं वटि पहुचो था ऐं तव्हां वटि पहुचा थो, बाद में ॿिया अचनि था। जीअं हींअर जीटीए जी टिकट साईं मोहम्मद ख़ान जुड़ेजो साहिबु आहे ऐं काज़ी शम्स साहिबु आहे, इन्हनि खे तव्हां वधि में वधि वोट ॾियारिजो, वधि में वधि। जेकॾहिं गाॾी हुजे न हुजे पंहिंजी गाॾी बि करे वोट ॾियारिजो। हिन त इहा ख़बर पए त ख़ासकेली जेका बिरादरी जीटीए में आई आहे उन्हनि एतिरो वोट कयो आहे जो मोहम्मद ख़ान ऐं काज़ी शम्स खटे विया। इहो लाज़मी कजो, ईअं न जो वरी माण्हू चवनि त यार ॾिसो तव्हां कुझु कोन कयो। सो इन लाइ तव्हां सभिनी भाइरनि खे साईं यारनि खे बि गुज़ारिश कंदुसि त इंशाअल्लाह तव्हांखे हर ॾुख में सुख में तव्हां सां गॾु हूंदा, असां आहियूं साईं यार हूंदा। बाक़ी जेको आहे जेके अॼु जंहिं हिसाब सां मीटिंग थी आहे इंशाअल्लाह रहंदी ऐं वास्ता त हुई पंहिंजा आहिनि, साईं वारनि सां बि आहिनि ऐं इंशाअल्लाह इहे रहंदा क़यामत ताईं इंशाअल्लाह। ऐं तव्हां सभिनी खे अलाह ख़ुशि करे।